अजीब नुक्तो इन मजा अहले इल्म इहो मालूम कयो त उन्हनि जी ताबेदारी फर्मबदारी मशरूत आहे जेकॾहिं उन्हनि जो कौल उन्हनि जो अमल उन्हनि जी ॻाल्हि क़ुरान सुन्नत मुताबिक़ हूंदी त वठ बि ॿी सूरत में उन्हनि जी ताबेदारी फर्मबदारी सां ते लाज़िम कोन्हे। अल्लाह जे रसूल जी ताबेदारी हर हाल में असांजे मथां हक़ आहे। फरमाई फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं बि शइ में इख़्तिलाफ़ महसूस करियो, कहिड़े मसले में पंहिंजो मुसलमाननि जो इख़्तिलाफ़ कोन्हे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जे मुतलिक़ पाण में केतिरो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मुसलमान आहिनि जिन जो इहो अक़ीदो नज़रियो आहे अल्लाह हर जाते हाज़िर ऐं नाज़िर आहे। हालांकि हाज़िर अल्लाह जी सिफ़त कान्हे का, चवनि था त हर जाइ ते तव्हां हर जाइ खे खणी वञो, का काइनात जी जाइ बचियल कान्हे का जिते हिननि जो अक़ीदो नज़रियो न हुजे। ॿियनि मुसलमाननि जो अक़ीदो है अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। जामे मस्जिद उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा अहले हदीस न्यू सईदाबाद में अॼोकी हिन दीनी दावती इस्लाही गॾिजाणी में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रसूल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, सवली सिंधी में उनजी माना आहे मोकिलियल, कासिद, निमाईंदो। शरीयत जे इस्तिलाह में रसूल उन शख्स खे चइबो आहे जंहिं ॾांहुं अल्लाह सुब्हानहु व तआला वही जे ज़रिए पंहिंजो पैगाम मोकिले, उहो पूरी अमानत सां पाण बि उन ते अमल करे ऐं पूरी अमानत सां पंहिंजी उम्मत जे माण्हुनि ताईं पहुचाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं सैयदना आदम अलैहिस्सलाम ऐं उनजी घरवारी हवा अलैहिस्सलाम खे बेश्त मां हेठि लहण जो हुकुम फरमायो, तॾहिं इहा तसल्ली ऐं आथत ॾींदे फरमायो फ़इम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदन फ़मन तबिअ हुदाय फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। पोइ तव्हां वटि मुंहिंजी हिदायत जो पैगाम खणी ईंदड़ मुंहिंजा कासिद, मुंहिंजा निमाइंदा, मुंहिंजे दीन जा ख़ादिम ईंदा, पोइ जिन बि उन्हनि जो चयो मञियो, पैरवी कई, ताबेदारी फर्मबदारी कई, उन्हनि लाइ इहो वाइदो आहे दुनिया क़बर आख़िरत में उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को ग़म डप फ़िक्र या परेशान थियण जी का ज़रूरत कोन्हे का। अल्लाह ताला उहो वाइदो पूरो कयो। सैयदना नूह अलैहिस्सलाम खां नबूवत ऐं रिसालत जो इहो सिलसिलो शुरू थियो। इमाम कायनात ख़ातमुन नबिय्यीन इमाम आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत ऐं रिसालत जो इहो सिलसिलो हमेशह जे लाइ ख़त्म थी वियो। अल्लाह ताला क़ुरान हकीम इरशाद फरमायो वलक़द बासना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूला, ऐं तहक़ीक़ सां हर उम्मत में को न को रसूल, को न को निमाइंदो, को न को कासिद, पैगाम पहुचाइण वारो ज़रूर पे मोकिलियो आहे। व इम मिन उम्मतिन इल्ला खला फ़ीहा नज़ीर, ऐं का बि उम्मत अहिड़ी न गुज़री आहे जंहिंमें असां अल्लाह जे अज़ाब खां डिॼाईंदड़ पंहिंजो को निमाइंदो न मोकिलियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उम्मत जे माण्हुनि जे मथां पूरी हुज्जत कई आहे। मता को क़यामत जे ॾींहुं इहा ॻाल्हि चवे त मुंहिंजा अल्लाह ऐं तुंहिंजो पेरोकार बणिजां हा, तुंहिंजी इबादत बंदगी करियां हा, बेश्त वारा कम करियां हा, जहन्नम खां बचण जी कोशिशि करियां, पर घटि में घटि को माण्हू त मोकिली हा, मूंखे को ॿुधाए हा, सेखारे हा, सम्झाए हा, मूं वटि त केरु आयो ई कोन। अल्लाह असांजो ख़ालिक़ आहे, मालिक आहे, असांजी तबियतुनि ऐं मिज़ाजनि खे चङी तरह ॼाणे थो। अला यालमु मन ख़लक़, छा जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे इहो कोन थो ॼाणे छा? अल्लाह असांजी तबियत, असांजे मिज़ाज, अंदर ॿाहिरि खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। उन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त
इन हुज्जत के पूरो कयो त जे क़यामत जे ॾींहुं को बि माण्हू इन क़िस्म जी का आरज़ू न करे त रब ही करियां हा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ॻाल्हि खे ख़त्म करे हर दौर में को न को रसूल या नबी ज़रूर मोकिलियो। हर दौर जी उम्मत के अल्लाह ताला इन ॻाल्हि जो पाबंद कयो त तव्हां वटि हुज्जत दलील सबूत जेको आहे पंहिंजे दौर जो रसूल आहे। तव्हां अक़ीदे खां वठी अमल ऐं ख़ुशी खां वठी गमी, खाइण खां वठी पीअण, उथण वेहण, चोड़ण माणण, सुम्हण जागण, हर मामले में पंहिंजे पंहिंजे दौर जे रसूल जी ताबेदारी कयो। हिन उम्मत जे ॾांहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन नबी जी चूंड कई, उहो न सिर्फ़ नबी ऐं रसूल पर सभिनी नबियुनि ऐं रसूलनि अलैहिस्सलाम जो महदार, इमाम, अॻवान ऐं क़यामत जे ॾींहुं सभु नबी ऐं रसूल अलैहिस्सलाम उन जे झंडे हेठि गॾु हूंदा। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे मथां, अवां जे मथां पंहिंजी हिन हयाती में जेके थोरा एहसान, गुण, नवाज़िशूं ऐं महिरबानियूं कयूं आहिनि उन्हनि जो को काथो कोन्हे। रब क़ुरान में फरमायो व इन तउद्दू नेमत अल्लाहि ला तुहसूहा, ऐं तव्हां अल्लाह जे नेमतुनि, महिरबानियुनि, एहसाननि खे जेकॾहिं ॻणियो, कलम हथ में खणो, ॿिए हथ में कागज़ खणो, वेही रब जे नेमतुनि खे शुमार करियो न शुमार करे सघंदव। अवां जी ताक़त कुवत खां इहा ॻाल्हि मथे आहे जो तव्हां रब जूं नेमतूं ॻणे सघो। उन्हनि नेमतुनि में जा हिकिड़ी नेमत जो ज़िक्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह आल इमरान जी उन आयत मुबारका में करण फरमायो आहे, जेका अल्लाह जी तौफ़ीक़ सां मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन नेमत, एहसान, थोरे गुण ऐं महिरबानी जो ज़िक्र कंदे फरमायो, फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ताकीक मोमिननि जे मथां अल्लाह जा जेके बि थोरा गुण, एहसान ऐं महिरबानियूं आहिनि उन्हनि में ही थोरो, ही गुण, ही महिरबानी, ही नवाज़िश गणप जोगी आहे, लिखण जे लाइक़ु आहे, ॿुधाइण जे लाइक़ु आहे, ज़िक्र करण जे लाइक़ु आहे, वरी वरी ॿुधाइण जे लाइक़ु आहे। जॾहिं उन्हनि जी जिन्स मां, उन्हनि जी क़ौम मां उन्हनि ॾे मूं पंहिंजो रसूल मोकिलियो, न दुनिया, न दौलत, न खाधो, न पीतो, न मनसब, न उहिदो, न पैसो, न नौकर, रब इन नेमत खे इन अंदाज़ में ज़िक्र कयो त मूं तव्हां ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो। उन जी ज़िमेदारी कहिड़ी हुई? यतलू अलैहिम आयातिही, मतस जेके क़ुरान करीम जी सूरत में आयतूं लथियूं थे, जेके बि क़ुरान करीम जा अहकाम लथा थे, उहे पढ़ी करे तव्हांखे ॿुधायईं, सेखारियईं, सम्झायईं। सुबुह, मंझंदि, शाम, ॾींहुं, राति, गमी, ख़ुशी, को मौक़ो कोन्हे ॾिठई जिते बि उनखे अवां जी तबलीग, दावत जी ज़रूरत महसूस थी न, बिला रोक टोक तव्हांजी तरबियत कई, मूंखे सेखारी, मूंखे सम्झाई। वयो ज़कीहिम, अवी जिन गुनाहनि में, ग़लतियुनि में, कमज़ोरियुनि में, कोताहियुनि में फाथल हो न, उन अखियुनि सां ॾिठियूं पे, कननि सां ॻाल्हियूं ॿुधियूं पे, अवां खे उन्हनि खां आजो कई, पाक साफ़ कई, मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पपनि ताईं मुतअदिद गुनाहनि में गर्क हो। कहिड़ो गुनाह रहियल हो जेको तव्हांजे समाज, माहौल, मुआशरे में न हो? अल्लाह जे पैगंबर लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, उन तव्हांखे अची करे क़ुरान हकीम पढ़ी करे ॿुधायो, सेखारियो, सम्झायो। जॾहिं तव्हां उन ते अमल कयो, अवां जी ज़िंदगी अंदर ॿाहिरि हिकु जहिड़ी थी पई, पाक पूतर थी वियो, अच्छा उजरा थी पियो। इहो कीअं थियो? वयो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, अवां खे क़ुरान ऐं सुन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधाई, क़ुरान पढ़ी ॿुधाई, उन क़ुरान जो तफ़सीर, उन क़ुरान जी तशरीह, वज़ाहत, अमली नमूनो नबी अलैहिस्सलाम जी हदीस सुन्नत जी सूरत में तव्हां ते पहुचाई। उन जो कम ई इहो हो, ॿियो को कमु कोन हो। मनसब, उहिदो, हुकूमत, पैसो, ॾोकड़, दुनिया जी वाहवाह, नामवरी, शोहरत, चर्चो, इन्हनि शयुनि सां उन जो को वास्तो ई कोन हो। अॼु जेके अल्लाह रसूल जे नाले वठण वारा आहिनि, कीअं हिन वोटनि ऐं इलेक्शन में काहे पिया आहिनि? नालो अल्लाह जो, अल्लाह जे रसूल जो, दीन इस्लाम ऐं मुसलमाननि जो, पर उन्हनि जे मन जी जेका दुनिया ज़ाहिर करे पई त हिननि जो इन्हनि शयुनि सां वास्तो न। हुकूमत, मनसब, वोट, कुर्सियूं, वज़ारतूं, इन शयुनि जी हासिल करण जे लाइ
कीअं मैदान में लही पिया आहिनि, न अक़ीदे जी परवाह, न दीन जे अहकामनि जी का ज़रूरत महसूस कई अथनि। रब माफ़ करे उहे शिरकिया कम जिन कमनि ते अल्लाह लानत विधी, रसूल लानत विधी, इन्हनि वोटनि जे ख़ातिर उन्हनि जे दरनि ते हाज़िर थिया, उहे सभु शिरकिया कम कयूं। इन लाइ त वोट मिलनि, MPA थियूं, MNA थियूं ऐं चूंडिजी ऐवान ते पहुचूं। तव्हां मूंखे ॿुधायो अवी कहिड़ा दुनिया में इनकलाब आणींदव जो टके जी हिकिड़ी कुर्सी जे ख़ातिर तव्हां रब जे तौहीद जी कुर्बानी ॾिनी आहे। अवी दुनिया में छा करे सघंदव? रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर जे लाइ इरशाद फरमायो, उन जी इहा ज़िमेदारी हुई, उन ज़िमेदारी खे निभायो, पंहिंजे कम सां कम रखियईं। लालचूं थियूं, आछूं थियूं, तोखे सरदारी ॾियूं, कौम जो, मुल्क जो, सभिनी जो अॻवान थी, पर रब जी तौहीद ते ज़रे बराबर का सौदेबाज़ी कोन कयूं। हर हर घड़ी घड़ी बार बार वरी वरी माण्हुनि खे पे तौहीद जो दर्स ॾिनो। अल्लाह ताला फरमायो, व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लाल मुबीन। वेही करे तव्हां वीचार कंदव, संजीदगी सां जेकॾहिं गौर कंदव न, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में हिन ज़मीन ते रहंदड़ को बि माण्हू सिधे रस्ते ते कोन हो। सभु जा सभु माण्हू पधरी गुमराही में हुआ। उन रसूल खे अल्लाह ताला वॾी ज़िमेदारी सां मोकिलियो। तव्हां क़ुरान करीम जो मुतालियो करियो, सूरतुल बक़रा खां शुरू करियो, सूरत वन्नास ते वञी क़ुरान जी तिलावत ख़त्म करियो। अव्हां खे बार बार वरी वरी घड़ी घड़ी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जूं पारतूं मिलंदियूं। रब पंहिंजी बंदगी जो बि हुकुम कयो, गॾोगॾु पंहिंजे पैगंबर जी ताबेदारी फर्मबरदारी जे लाइ हर पंहिंजे मञीदड़ खे पाबंद कयो। त मूं तव्हां वटि क़ाइद, इमाम, अॻवान, पेशवा, रहबर सिर्फ़ हिकिड़ो मोकिलियो आहे। 2, 3, 4, 5 न। उन जो नालो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। इहो ई मुंहिंजो रसूल आहे। तव्हां जेका बि नेकी करियो, जेका बि तव्हां खां चङाई पुॼे, हिकु त अल्लाह जी रज़ा जे लाइ हुजे, ॿियो उन जो तौर तरीक़ो, नमूनो, वाट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेखारियल तालीम मुताबिक़ हुजे। इहा ई तालीम अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान हकीम में ॾियणु फरमाई आहे। फरमाई, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। पोइ कसम आहे तुंहिंजे पालनहार जो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे माण्हू हरगिज़ कॾहिं कंहिं बि सूरत में मोमिन चवाइण, सॾाइण, लिखाइण जे लाइक़ न आहिनि। एसी ताईं जो तव्हां वटि पंहिंजा झेड़ा झगड़ा मामला मसला खणी अचनि, अची करे तव्हां वटि पेश थियनि। हीअ आयत मुबारक असांखे दरस ॾिए थी घर जो मसइलो, पैसे ॾोकड़ जो मसइलो, निकाह तलाक जो मसइलो, दोस्ती दुश्मनी जो मसइलो। अहले इल्म वटि अचो, करे पाण या ज़हमत गवारा कई आहे। थाणो मौजूद, हुकूमत मौजूद, वकील मौजूद, अदालत मौजूद, वञी ओॾा रुजू करियूं था। सालनि जा साल मुक़दमा हलनि था, लख रुपया ख़र्च करियूं था। कॾहिं का या ज़हमत गवारा कईसूं त असीं मुस्लमान आहियूं। क़ुरान हदीस असांजो दीन आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पैगंबर जे फ़ैसिले ॾे रुजू करियूं न, इन पासे असीं तकलीफ़ महसूस नथा करियूं। अल्लाह ताला कसम खणी करे फरमायो, इहे माण्हू हरगिज़ कॾहिं कहिड़ी बि सूरत में मोमिन चवाइण सॾाइण जे लाइक़ न आहिनि। जेसीं ताईं तो वटि अचनि, तव्हां ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, पोइ ईअं फ़ैसिलो करियो जीअं अल्लाह तव्हांखे सेखारियो, सम्झायो आहे। ऐं फ़ैसिले खां पोइ दिल में कंहिं बि क़िस्म जी तंगी सोड़ महसूस न कनि, बख़ुशी तुंहिंजे फ़ैसिले खे क़बूल कनि त पोइ मोमिन आहिनि। क़बूल कयूं दिल में तंगी आहिनि, इहे कॾहिं बि मोमिन न आहिनि। मुनाफ़िक़नि फ़ैसिला क़बूल कया, निमाज़ुनि में मौजूद, जिहाद जे मैदान में मौजूद, सदके ख़ैरात में मौजूद, हर रस्ते ते मौजूद, पर उन्हनि जी दिल जी तंगी ऐं सोड़ हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे ईमान खे क़बूल कोन कयो। अॼु दुनिया उन्हनि खे मुनाफ़िक़ जे नाले सां सॾे थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, फरमाई, या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू अमालकुम। ऐ ईमान वारो, चयो मञो अल्लाह जो, चयो मञो उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ऐं पंहिंजा अमल बर्बाद न कदा करियो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। ऐ ईमान वारो, कॾहिं बि कंहिं बि सूरत में कंहिं बि जाइ ते अल्लाह जे रसूल खां अॻराई ऐं पेशकदमी न कदा करियो।
ऐं अल्लाह खां डिजो, बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। ऐं मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी कुछ तव्हांखे ॾिए सो वठो ऐं जेका झले फौरी तौर ते रुकजी पओ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी नाफ़रमानी जी सूरत में ड्रिजंदा करियो, उन जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तावीला। ऐ ईमान वारो, ताबेदारी करियो अल्लाह जी, ताबेदारी करियो उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं उलिल अम्र ऐं तव्हांजे मथां जिन जी हुक्मरानी अवां जा हाकिमन, अच्छे कारे जा मालिकन, बदी चोरी जा साहिबन, अवां जे मथां उन्हनि जी हुक्मरानी आहे, उन्हनि जी बि ताबेदारी करियो, फर्मबरदारी करियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे लाइ अती जो लफ़्ज़, रसूल जे लाइ अती जो लफ़्ज़, उलिल अम्र असांजा जेके हाकिम ऐं हुक्मरान आहिनि उन्हनि जे लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु कोन कयो। अजीब नुक्तो इन मज़ा अहले इल्म इहो मालूम कयो त उन्हनि जी ताबेदारी फर्मबरदारी मशरूत आहे जेकॾहिं उन्हनि जो कौल, उन्हनि जो अमल, उन्हनि जी ॻाल्हि क़ुरान सुन्नत मुताबिक़ हूंदी त वठ ॿी सूरत में उन्हनि जी ताबेदारी फर्मबरदारी सां लाज़िम कोन्हे। अल्लाह जे रसूल जी ताबेदारी हर हाल में असांजे मथां हक़ आहे। फरमाई फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं बि शइ में इख़्तिलाफ़ महसूस करियो, कहिड़े मसले में पंहिंजो मुस्लमाननि जो इख़्तिलाफ़ कोन्हे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जे मुतलिक़ पाण में केतिरो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मुस्लमान आहिनि जिन जो इहो अक़ीदो नज़रियो आहे अल्लाह हर जाते हाज़िर ऐं नाज़िर आहे। हालांकि हाज़िर अल्लाह जी सिफ़त कान्हे का, चवनि था त हर जाइ ते तव्हां हर जाइ खे खणी वञो, का काइनात जी जाइ बचियल कान्हे का जिते हिननि जो अक़ीदो नज़रियो न हुजे। ॿियनि मुस्लमाननि जो अक़ीदो आहे अर रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे, उन जो इल्म ऐं उन जी कुदरत हर जाइ ते मौजूद आहे। इन मसले में मुस्लमाननि जो इख़्तिलाफ़ आहे। मुस्लमाननि जो हिन मसले में इख़्तिलाफ़ आहे त निमाज़ी हालत में हथ सीने ते ॿधजनि या दुन ते ॿधजनि या खोले पढ़जनि। केतिरनि मस्जिद में वञो, हिकिड़ी मस्जिद में वञो, अव्हां खे सीने ते हथ ॿधी निमाज़ पढ़ंदड़ मुस्लमान नज़र ईंदा। विची जी निमाज़ ॿी मस्जिद में पढ़ो, अव्हां खे दुन जे हेठियां मुस्लमान हथ ॿधी निमाज़ पढ़ंदे नज़र ईंदा। सांझी निमाज़ टी मस्जिद में पढ़ियो, हथ खोले मुस्लमान मस्जिद में निमाज़ पढ़ंदे नज़र ईंदा। मस्जिदूं अल्लाह जा घर, नाले वठण वारा मुस्लमान, अमल में एॾो वॾो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मुस्लमान निमाज़ में सूरतुल फातिहा पढ़ण खे फ़र्ज़ ऐन करार ॾियनि था त हर मुक़्तदी जेको इमाम जे पोयां बीठल आहे, हर जहरी निमाज़ जंहिंमें इमाम वॾे सॾ तिलावत करे थो, उन में मुक़्तदी खे खपे पंहिंजे दिलि में वधीक न सूरतुल फातिहा जी तिलावत करे। ऐं ॿियो साॻियो मुस्लमान आहे, चवे थो त जेको मुस्लमान निमाज़ में इमाम जे पुठियां अलमद पढ़ंदो उन जे वात में टांडा पवंदा ऐं इमाम जे पुठियां अलमद कोन पढ़बो। केॾो वॾो इख़्तिलाफ़ आहे। हिकु मुस्लमान सूरतुल फातिहा जी पुॼाणी ते वॾे सॾ आमीन जा लफ़्ज़ चवे थो ऐं ॿियो मुस्लमान दिलि में चवे थो। हिकिड़ो मुस्लमान रुकू में वञण महिल, रुकूअ मां उथण महिल, ॿ रकातूं पढ़ी टी रकात ते उथण महिल पंहिंजा हथ कुल्हनि बराबरि मथे खणे थो, जेके रफ़ुल यदैन चइजे थो। ॿियो मुस्लमान इहो अमल कोन थो करे। हिकु मुस्लमान निमाज़ जनाज़ा में सूरतुल फातिहा जी तिलावत करे थो ऐं ॿियो मुस्लमान मस्जिद मां ऐलान करे थो फलाणो पुटु फलाणे जो मरी वियो, उन जी निमाज़ जनाज़ा हिन वक़्तु आहे, पर जंहिं वक़्तु नियत ॿधाए थो जंहिंजो हिकिड़ो अखर बि क़ुरान हदीस में साबित कोन्हे, ओॾी महिल चवे थो त हीअ निमाज़ कान्हे का, हीअ दुआ आहे, उनमें सूरतुल फातिहा कान्हे। केॾो वॾो मसलनि में इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ो मुस्लमान आहे जंहिंजी बांग अल्लाह अकबर सां शुरू थिए थी ऐं ॿियो मुस्लमान आहे जंहिंजी बांग अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जे नालनि सां शुरू थिए थी। केॾो वॾो उम्मत में इख़्तिलाफ़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त केॾो सुहिणो फ़ैसिलो फरमायो, पोइ तव्हां कंहिं बि मसले में इख़्तिलाफ़ महसूस करियो, पोइ छा करियो? ॿेली मुलात में पाण में ठहो कोन था, अवी ॼाणो अव्हांजी मस्जिद ॼाणे, असांजो न दीन सां न अमल सां वास्तो। रब केॾो सुहिणो गस वठी ॾिनो, कढी ॾिनो, फरुद्दूहु इलल्लाह वर रसूल, पोइ इन इख़्तिलाफ़ खे मोटायो अल्लाह ॾांहुं ऐं अल्लाह जे रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी ज़ात जे लिहाज़ खां 7 आसमाननि खां मथे अर्श ते मुस्तवी आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरह में रियाज़ुल जन्नह में हमेशह जे लाइ आराम शाल रब जूं मथन रहमतूं बख़्शिशूं मग़फ़िरतूं वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदियूं रहनि। छा मुराद? अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका हदीस शरीफ जे किताब मुस्तदरक हाकिम में हसन सनद सां सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा का मरवी आहे, जंहिंमें पाण इरशाद फरमायो या अय्युहन्नास ऐ इंसानो आउं तव्हां में पंहिंजी वफ़ात जे पुॼाणा 2 शयूं छॾे वञा थो। जेकॾहिं तव्हां उन 2 शयुनि जी पैरवी कई उन्हनि खे क़ाबू झलियो लन तज़िल्लू बादहुमा मुंहिंजे वञण खां पोइ तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदो। कहिड़ियूं 2 शयूं आहिनि? किताब अल्लाह व सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु अल्लाह जो किताब यानी कुरान मजीद, ॿी शइ अथव नबी सल्लल्लाहु तव्हांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। कुरान ऐं हदीस, कुरान ऐं सुन्नत, ये 2 शयूं तव्हांजे पुठियां छॾे पियो वञा। हर इख़्तिलाफ़ खे खणी उन्हनि जे साम्हूं पेश करियो। जेको हक़ तव्हांखे नज़र अचे न, पीउ जे लाइ इज़त आहे, अम्मा जे लाइ इज़त आहे, पाड़े जो वॾो आहे उन लाइ इज़त आहे, क़ौम जो वॾो आहे उन लाइ इज़त आहे, सरदार आहे इलाइक़नि जा उन्हनि जे लाइ इज़त आहे, वक़्त जा हाकिम आहिनि उन्हनि लाइ इज़त आहे। पर जेकॾहिं उन्हनि जो अक़ीदो, उन्हनि जो नज़रियो, उन्हनि जी ॻाल्हि, उन्हनि जो अमल, उन्हनि जी चवणी, उन्हनि जी का बि फ़तवा कुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे, रब जो कुरान तो फरुद्दूहु इलल्लाह वर रसूल, पोइ उन हर इख़्तिलाफ़ खे मोटायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं। अल्लाह तआला फरमायो ज़ालिका ख़ैरुन व अहसनु तावीला, इन इख़्तिलाफ़ खे अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटाइण नतीजे ऐं पछाड़ी जे लिहाज़ खां तव्हांजे लाइ ॾाढी भली ॻाल्हि आहे। हिननि चंद आयात मुबारका में मूंखे अव्हां खे सभिनी मुस्लमाननि खे इहो दर्स आहे, मुस्लमानो हर मुआमले में अव्हां जी नज़र, अव्हां जी निगाह मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत ते खुतल हुजे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तहक़ीक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में उसवे हसना में अव्हां जे लाइ बहितरीन उम्दे क़िस्म जी पैरवी आहे। कायनात में माण्हू केतिरा हा, तव्हां अहदे सहाबा ते नज़र विझो। अकेलो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी दावत तबलीग जो कमु शुरू थियो। दामे दरमे सुखरे आहिस्ता आहिस्ता माण्हू गॾु थींदा विया। तव्हांजो मुस्लमाननि जो हिकिड़ो वॾो इज्तिमा गॾु थियो, वॾो तादाद मुस्लमाननि जो गॾु थियो। सभिनी माण्हुनि जी निगाह कंहिं ते खितल हुई, उन्हनि में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु मौजूद हो। अध दुनिया जो फातिह अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह अन्हु मौजूद हो। उहा अज़ीम हस्ती जंहिंखां नबी अलैहिस्सलाम जन फरमायो अल्लाह जा फरिश्ता हया कनि था, सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु ओप मौजूद हो। नबी अलैहिस्सलाम जन पंहिंजे प्यारे सौट, पंहिंजे अज़ीम न्यारे सैयदना अमीरुल मोमिनीन अली रज़ी अल्लाह अन्हु जा केतिरा मनाक़िब ज़िक्र कया। फरमायो ही उहो शख़्स अथव जंहिंखां अल्लाह पर राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी आहे। उन शख़्स बि माण्हुनि जे विच में मौजूद हो। केॾी वॾी जमात मौजूद हुई, पर माण्हुनि जी निगाह, माण्हुनि जी नज़र कंहिं ते खुतल हुई। सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हुमा जी हिकु डिघी हदीस मुबारका हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में हज जे बाब में हजतुल वदा जे उनवान सां मौजूद आहे। डिघी हदीस मुबारका है। उनमें सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मदीनतुल मुनव्वरा आया, बराबर 9 साल पाण हज ते कोन विया। पोइ पाण ऐलान कयूं त ईंदड़ साल यानी सन 9 हिजरी में बैतुल्लाह जो हज करण जो इरादो रखां थो। इहा ख़बर जॾहिं माण्हुनि में पखड़ी, जॾहिं ईंदड़ साल आयो, ज़िलक़द जो महीनो आयो, दुनिया के कुंड कुर्छ का मुसलमान जेको जिथे आबाद हो सफर करे मदीनतुल मुनव्वरह में अची करे गॾु थियो। केतिरा माण्हू गॾु हुआ। सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो नज़र तो इला मद्दे बसरी बैन यदैहि मिन राकिबिन व माशिन अन यमीनिही मिस्ल ज़ालिक व अन यसारिही मिस्ल ज़ालिक व मिन खल्फिही मिस्ल ज़ालिक। जेसी ताईं नज़र पेई थे तेसी ताईं माण्हू ई माण्हू हा। अॻियां माण्हू, पुठियां माण्हू, सॼे माण्हू, खॿे माण्हू। व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अज़हरिना, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां माण्हुनि जे विच में हुआ।
हर माण्हू जी निगाह नज़र मथन खुतल हुई छाजे लाइ वयामल मिसल अमल ही जीअं पाण अमल कनि पिया न असीं ईअं अमल करियूं। तव्हां मूंखे ॿुधायो केॾियूं अज़ीम हस्तियूं मौजूद हुयूं, कंहिं ॾे को ॾिठो पाण एहराम किथां ॿधनि था, एहराम ॿधण खां अॻु गुस्ल कीअं कनि था, एहराम जी नियत जेका आहे उम्रे हज जी कीअं कनि था, उन खां पोइ सफ़र में छा कनि था, सारी पब्लिक नबी अलैहिस्सलाम जन सां गॾु हुई, कंहिं ॾे कोन निहारियो। हर माण्हू जी निगाह जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। ही सभु कुझु असांखे ॿुधाइनि था हिन दुनिया में इमामत, क़यादत, अॻवाणी, रहबरी जे लाइक़ सिर्फ़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे। जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो ही अज़ीम इज्तिबा सदर मथां निगाह रखे थो त बाक़ी दुनिया जे ॿियनि माण्हुनि जे लाइ मैसेज पैगाम कहिड़ो आहे? अमी उम्मतनि जे बजाए तव्हां पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवे हसना ॾे निहारियो। इन में अवां जे लाइ बहितरीन ऐं उम्दे क़िस्म जी पैरवी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे बाख़बर कयो ऐं ईमान वारो ताबेदारी करियो अल्लाह जी ऐं ताबेदारी करियो उन जे रसूल जी। इहा नसीहत करे उन खां बाद केॾी अज़ीम नसीहत कई अल्लाह रब्बुल इज़्ज़त, वला तुबतिलु आमालकुम, ऐं पंहिंजा अमल बर्बाद न कदा करियो। क़ुरान हकीम जी आयत मुबारका दरस कहिड़ो थी ॾे? दरस इहो ॾे थी दुनिया में मुस्लमान अमल करण वारा हूंदा जिन जा अमल बर्बाद थींदा, क़बूलियत जे दर्जे खां किरी पवंदा। धणी दर अघदा कोन, धणी उम्मीद रखियो वेठो आहे त मुंहिंजा अमल अल्लाह वटि अॻियान, पर रब फरमाए पियो त न, अवां जो अमल तॾहिं अघंदो जॾहिं उन्हनि शर्तनि ते पूरो लहंदो। शरीयत रुगी अमल जो दर्स कोन ॾिनो, निमाज जो हुकुम ॾिनो, बाजमात निमाज जो हुकुम ॾिनो, फर्दी निमाज, नफली निमाज, रोदे जो, उम्रे जो, हज जो, कुर्बानी जो, सदके खैर जो, जिहाद फी सबीलिल्लाह जो, हर नेकी जो अमर कयो। गॾो गॾु उन जे क़बूलियत जा शरीयत शर्त ॿुधाया आहिनि। उन शर्तनि ते जॾहिं तव्हांजो मुंहिंजो अमल पूरो लहंदो तॾहिं धणी धर इहो अमल क़बूल पवंदो। जेकॾहिं रुगी निमाज हुजे हा, मदीने जे मुनाफ़िक़नि निमाज जी वॾी पाबंदी कई, जिहाद जे मैदान में शिरकत कई, खैर ऐं सदके जे कमनि में दिलि खोले ख़र्च कयो, पर इन जे बावजूद रब क़ुरान में गवाही ॾिनी, इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़ल मिनन नार, बेशक मुनाफ़िक़ क़यामत जे ॾींहुं दोज़ख जे सभ खां हेठि तरे में हूंदा। छाजे लाइ? उन मयार ते ईमान कोन्हे, अमल कोन्हे। उन जे करे शरीयत जो अमर इहो आहे, हिकु हिकु शर्त जो लिहाज़ ऐं ख़्याल रखो, अवल खां वठी आख़िर ताईं। चंद मिसाल पंहिंजी इस्लाह जे लाइ, अमा मुस्लमाननि जी इस्लाह जे लाइ अर्ज़ कंदो हलां। तव्हां हिन दौर में रहूं पिया, फितननि जो दौर आहे। मुस्लमान उम्मत केतिरनि फ़िरक़नि में विरहाइजी वई आहे। हनफी, मालकी, शाफ़ई, हम्बली, देवबंदी, बरेलवी, नक्शबंदी, सुहरवर्दी, शाज़ली, दुसूकी, निज़ामी, फारूकी, अलवी, ख़बर न आहे केतिरनि गिरोहनि में असीं मुस्लमान तक़सीम थी विया आहिनि। ऐं कंहिं फ़रीक़ जो नालो वठणु मुनासिब नथो सम्झा। अव्हां खे पंहिंजे ज़हन खे 1400 साल पोइते वठी हलां थो। चंद मिसाल सिर्फ़ सम्झाइण जे ख़ातिर अर्ज़ कयां थो, पोइ पाण खां, अव्हां खां ऐं ॿुधंदड़ मुस्लमान मर्दनि ऐं मुंहिंजनि माइरुनि भेनरुनि खां इहो सवाल कंदुसि। तव्हीं असीं नेकी खे सभु कुझु सम्झूं पिया, पर रब फरमायो इहे नेकी जा कम हिकिड़े मरहले मां, ॿिए मरहले मां, टे मरहले मां लंघी अले केतिरा पंध करे पोइ धणी दर क़बूल पवनि था। रुगी अमल न, अमल सां गॾु अमल जो तरीक़ो शरीयत इन जो असांखे दर्स ॾिनो आहे। निमाज़ केॾो चोटी जो अमल आहे। हर मुस्लमान जो सवाइ मुनकरीन हदीस जे ॿिया जेके बि मुस्लमाननि जा फ़िरक़ा आहिनि, उहे सभु निमाज़ जी शरई हैसियत जा क़ाइल आहिनि। कंहिंजो बि निमाज़ जे फ़र्ज़ हुजण में इख़्तिलाफ़ कोन्हे को। हा, तरीक़े में इख़्तिलाफ़ ज़रूरु आहे, पर निमाज़ जे फ़र्ज़ियत में कंहिंजो बि इख़्तिलाफ़ कोन्हे। मुंहिंजा दोस्तो, रब पंहिंजे पाक कलाम में इन निमाज़ जी हिफ़ाज़त, जमात जी हिफ़ाज़त जो केॾो अमर फरमायो आहे। हाफ़िज़ू अला सलवात, सभिनी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो। वाक़ीमुस सलात वआतु ज़कात वरकऊ मअर राकीन, ऐं निमाज़ क़ाइमु करियो। ऐं जेकॾहिं सरदी वारा आहियो, माल जी ज़कात ॾियो। वरकऊ मअर राकीन, ऐं रुकू करियो रुकू कंदड़नि सां गॾिजी। वाक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं मुशरिकनि मां न थियो। ही मुस्लमान
जेको ज़बान सां चवे तो सही अल्लाह जा असांते एहसान आहिनि, रब असांखे तौहीद जी सम्झ ॾिनी आहे, शिरक खां बचायो आहे। तव्हां सवाल करियो साईं अल्लाह जा वाक़ई तव्हां ते एहसान जो फितरनि जे हिन दौर में अमी शिरक खां बचियल आहियो। भला निमाज़ ऐं जमात जो तमामु आहे? तव्हांखे ॿुधायो साईं तव्हां कूड़ कोन्हे, निमाज़ कोन थो पढ़ा। इहा कहिड़ी तौहीद है जंहिंमें निमाज़ जो को तस्वर कोन्हे, मस्जिद ऐं बा जमात निमाज़ जो तस्वर कोन्हे, जेका तौहीद मस्जिद जे दरवाज़े ते नथी पहुचाए, इहा तौहीद बिश्त जे दरवाज़े ते किथां पहुचाए सघंदी? अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो असां ते हक़ आहे ॾींहं ऐं राति में 5 दफ़ा निमाज़, जंहिंजे लाइ रब जो क़ुर तो फरमाए ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं मुशरिकनि मां न थियो। नबी अलैहिस्सलाम जा इहे लफ़्ज़ इमाम मुस्लिम पंहिंजे सही में किताब सलात में ज़िक्र कया, सोने जे पाणी सां लिखण जे लाइक़ लफ़्ज़नि, जंहिंमें पाण छा फरमायो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र, जंहिं ॼाणी वाणी निमाज़ छॾे ॾिनी, जमात खां पोइ हिते रहियो, मस्जिद में न पहुतो, निमाज़ ज़ाया थी वई, तहक़ीक़ उन कुफ़्र कयो आहे। अंदाज़ो लॻायो निमाज़ ऐं जमात इहे इंसान जे बदन जिस्म रूह सां जुड़ियल हुजनि, इन में रती बराबर का रियायत कान्हे। हा बीमार मुसाफ़िर कंहिं तंगी तकलीफ़ जो शिकार आहे, मौक़े जे मुनासिबत सां रियायत आहे, पर माफ़ी कंहिं सूरत में कान्हे का। केॾो चोटी जो अमल आहे जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलाम ने फरमायो इन अव्वल मा युहासब बिहिल अब्द यौमल क़यामत सलाह, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो बेशक सभ खां पहिरियां माण्हुनि जे नेकिन चङाइनि में सभ खां पहिरियां निमाज़ जो हिसाब थींदो। पोइ छा फरमायूं, जेकॾहिं निमाज़ सही निकिती, निमाज़ निकिती ईअं कोन्हे, आदीस मुबारक जा किताब खोले ॾिसो, जेकॾहिं निमाज़ दुरुस्त निकिती सही निकिती, बाक़ी ॿिया अमल पर जा दुरुस्त थींदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि इहो असांखे दर्स ॾिनो आहे, फरमायूं सल्लू कमा रअयतुमुनी उसल्ली, निमाज़ ईअं अदा करियो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था। वॾे अदब एहतराम सां अर्ज़ करियां थो, पढ़ियल कयल माण्हू वेठा आहियो, शहर जी दुनिया जा रहवासी आहियो, हूंदे वारा आहियो, विचोले तबिके जा आहियो या ग़रीब आहियो, मर्द आहियो या औरतूं आहिनि, नौजवान आहियो या ॿुढा आहियो, पूरी ज़िंदगी असांजी गुज़री आहे, मस्जिदुनि में कंहिं न कंहिं नमूने सां थोरी घणी निमाज़ ज़रूर आहे। कॾहिं निमाज़ जे हवाले सां का तहक़ीक़, का मेहनत, का छंड छाण पाण कई आहे त भली हेॾो उम्मत में इख़्तिलाफ़ आहे, हिक ॿिए जे पुठियां सी निमाज़ूं कोन था पढ़ूं, घर में मौजूदु आहे, टीवी पाहे, डिश पाहे, केबल जी तार पाहे ऐं खारो डिश वारो उहो बि मौजूदु आहे, हर दुनिया जी सहूलियत पंहिंजे वसार आहे, वॉशिंग मशीन पाहे, इस्त्री पाहे, पंखो पाहे, सभु कुझु रब पंहिंजे हर सारो ॾिनो आहे। जिन में मौलवी ईअं पढ़े पियो न, वधीक से असांखे ख़बर कान्हे, मुला ॼाणनि, मुलनि जो मामलो ॼाणनि, अल्लाह जो नबी छा पियो चवे, ईअं निमाज़ पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था। ही रुकू 3 रकातूं वितर जूं पढ़जनि थियूं, इन 3 रकात में दुआ कुनूत जे लाइ हथ मथे कुल्हे बराबर खया वञनि था। अब्दुल्लाह बिन मसूद जी रवायत पेश करियो था त जंहिंमें हथ न खणण जो ज़िक्र कोन्हे त वरी हथ कोन खयूं, पोइ जे वरी हथ कोन खयूं त पोइ तव्हां वितर में कहिड़े हिसाब सां हथ मथे खणो था? तव्हां हिसाब लॻायो। कॾहिं कंहिं मुस्लमान पुछियो आहे इन हथ खणण मुतलिक़ नबी अलैहिस्सलाम जी का हदीस मुबारक बा सनद सही आहे? सलफ़ सालिहीन जो फ़हम छा थो चवे, कंहिंखे बि का ख़बर कान्हे। भले अदब एहतराम सां ऐं उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत में गुज़ारिश करियां थो, तव्हां वञो, महिनत करियो, जफ़ाकशी करियो, अव्हां खे किथे बि अहिड़ी सही हदीस मुबारक कान मिलंदी जंहिंमें इन दुआ कुनूत जे लाइ अव्हां रफ़ल यदैन करियो था। हिसाब लॻायो कहिड़ो अमल आहे, का ख़बर कान्हे का। अल्लाह जी शरीयत असांखे हुकुम कयो आहे, ही चोटी जो अमल निमाज़ आहे। इहा निमाज़ तॾहिं धणी दर क़बूल पवंदी जॾहिं अल्लाह अकबर खां वठी अस्सलामु अलैकुम ताईं हिकु हिकु रुकन अल्लाह ऐं हुन जे रसूल जी तालीम जे ऐन मुवाफ़िक़ हूंदो। जेकॾहिं इहा खूबी न हूंदी, इहा निमाज़ सवाब अजुर अल्लाह वटि क़बूलियत जे लाइक़ कान्हे। हिन दौर जे कंहिं फ़िरक़े जो नालो कोन थो वठां, तव्हांखे 1400 साल पोइ वठी हलां थो। मस्जिद नबवी जो मक़ाम क़द्र केतिरो आहे, जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलाम ने फरमायो सलातुन फी मस्जिदी हादा खैरुम मिन अल्फ सलातिन फीमा सिवाहु इल्ला अल मस्जिदुल हराम। नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे, पाण इरशाद फरमायो
जंहिं बि मुस्लमान मुंहिंजी हिन मस्जिद में हिकिड़ो फर्ज़ निमाज़ जो अदा कयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे 1000 निमाज़ुनि जो अजर ऐं सवाब अता करे थो। छा मक़ाम आहे मस्जिद नबी जो, केॾो क़दुरु आहे, केॾी क़ीमत आहे। हिकिड़ी निमाज़ 1000 निमाज़ुनि जो अजर ऐं सवाब। सवाइ मस्जिदुल हराम जे इमाम इब्न माजे रहमहुल्लाह पंहिंजे सुनन में अबवाबुल अज़ाही में हसन सनद सां नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका नक़ल कई, जंहिंमें पाण फरमायूं मस्जिदुल हराम जेका कबतुल्लाह जी मस्जिद आहे, इन में हिकु निमाज़ जो अजर 1 लख निमाज़ुनि जे अजर ऐं सवाब जे बराबरि आहे। मस्जिद नबी जो निमाज़ी आहे, पैगंबर जो सहाबी आहे, मुसलमान आहे, किबले ॾांहुं उन जो मुंहुं आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में तशरीफ़ फरमा है। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी, सुनन नसाई, मुस्नद अहमद, मुसन्नफ इब्न अबी शैबा ऐं अलाए केतिरनि किताबनि में इहा हदीस मुबारका मरवी आहे। नबी अलैहिस्सलाम जिन मस्जिद में मौजूद हुआ, हिकु शख्स आयो, अची करे निमाज़ पढ़ी। हदीस रावी बयान करे तो व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन यरमुकुहु, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾेढी या टेढी अख सां उन शख्स जी निमाज़ खे ॾिसी रहिया। हर मुबल्लिग दीन जे दाई इल्म वारे ते हक़ आहे, माण्हुनि जे विच में रहे, उन्हनि जे ॻाल्हि ॿोल ते नज़र रखे, खाइण पीअण ते नज़र विझे, हलण ते नज़र विझे, नालनि ते नज़र विझे, निमाज़ ते नज़र विझे। अल्लाह जे पैगंबर जे उसवे हसना ते गौर करियूं था, कुर्बान वञे इन अज़ीम नबी जी ज़ात ते। इमाम मुस्लिम किताबुल अतहम में नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका नक़ल कई, खाधो खाइनि पिया, ओचितो हिकिड़े शख्स ते नज़र कयूं, खाॿे हथ सां खाए पियो। पाण फरमायूं कुल बे यमीनिक, तव्हां साॼे हथ सां खाओ। उन थोरो आकड़ महसूस कई, वॾो दुनियादार हूंदे वारो माण्हू हो, उन कूड़ हयो, अल्लाह जे पैगंबर साॼे हथ सां खवां, पर मुंहिंजो साॼो हथ मुंहिंजे वात ताईं नथो अचे, मजबूरी में खाॿे हथ सां खां थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो, नबी अलैहिस्सलाम जन खे अची करे तला ॾिनी त हिन माण्हू तव्हां सां कूड़ हयो आहे, हालांकि हिन जो साॼो हथ वात ते अचे थो, पर हुन थोरी घटिताई महसूस कई। तव्हां हिनखे पैगाम ॾियो, जेसीं ताईं तव्हीं जेर आहियो न, इहो तव्हांजो साॼो हथ वात ते अची कोन थींदो, शल थी वियो आहे, काठ मिसल थी वियो आहे, इन सां तव्हीं हाणे खाई कोन सघंदो। अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत संदन तौर तरीक़े जी मुखालिफ़त करण जो बुरो अंजाम है। नबी अलैहिस्सलाम जिन बाज़ार में लॻिया, इमाम मुस्लिम पंहिंजे सही में किताबुल बुयू में नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका नक़ल कई, हिकु शख़्स अनाज जो ढिग रखियो वेठो आहे। पाण नबी अलैहिस्सलाम जिन बीही पंहिंजो हथ मुबारक अनाज जे ढिग में अंदरि विधो, उतां आलो अन्न कढी पाण फरमाए ही छा आहे। उन तावीलूं कयूं, वट सट ॾिना, साईं उठ किरी पियो, जानवर किरी पियो, साईं ॿाहिरि मां कोई मुख़्तलिफ़ क़िस्म जा उज़र पेश कयूं। पाण नबी अलैहिस्सलाम जन मौक़े जे मुनासिब सां माण्हू गॾु थिया, सिर्फ़ लफ़्ज़ चंद फरमायूं मन गशना फलैसा मिन्ना, जंहिं धोखो कयो इहो असां मां कोन्हे। हलंदे इन शइ ते निगाह, निमाज़ ते निगाह, खाइण ते निगाह। नबी अलैहिस्सलाम जिन सवारी ते सवार आहिनि, फज़ल बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा नबी अलैहिस्सलाम जे पोयां सवार आहे। तवील हदीस सही बुखारी जी किताबुल मनासिक जी जाबिर रज़ी अल्लाह ताला जी हदीस में इहो ज़िक्र आहे, ऐं नबी अलैहिस्सलाम जो फरमान आहे, आऊं तव्हां वांगुरु न आहियां, तव्हां रुॻी अॻियां ॾिसो था न, मुंहिंजे रब मूंखे मौजो ॾिनो, अॻियां जीअं ॾिसां थो न, पुठियां बि ईअं ॾिसां थो। पाण नबी अलैहिस्सलाम जे रुठ ते सवारी ते सवार आहे। फज़ल बिन अब्बास ॾिठो त हिकिड़ी औरत जेका भरिसां अची लंघी, उन ॾे निहारियो, पाण नबी अलैहिस्सलाम जन पोयां ॾिठो, पाण उनखे चयऊं कोन, पंहिंजो हथ मुबारक उन जे मुंहं ते फिराए ॿिए पासे कयूं। वरी उन पासे का औरत हुई, पाण ॾिठो वरी एॾा निहारे पियो, वरी नबी अलैहिस्सलाम जन हिन पासे निहारे छॾियो। इहा हुई नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी। हर मुबल्लिग दीन जे दाई इल्म वारे खे 4 अखियूं करे पंहिंजे समाज में ॾियणु खपे। माण्हुनि खे अदब सां, एहतराम सां, जिते बि का कमी कोताही ॾिसनि, अदा मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा यार, मुंहिंजा जमायती, ही ॻाल्हि तोखे सम्झायां थो, असुल हक़ीक़त ही थिए, तव्हां खां ग़लती थिए पई। नबी अलैहिस्सलाम जे ॾेढी अख सां उन जी निमाज़ खे ॾिठो पिए, उन निमाज़ पूरी कई। हदीस लदन ला युतिम रुकूअहु वला सुजूदहु, उन पंहिंजी निमाज़ में तकड़ खां कमु वरितो, न सही रुकू कई, न सजदो कई। तकड़ बि कहिड़ी हुई, कुझु साल अॻु में मलाइशिया में हिकु हाफ़िज़ साहब 20 रकातूं निमाज़ पढ़ाई 7 मिंटनि में। थोरो ज़र्ब करे ॾिसो त हिकिड़ी रकात घणनि सेकंड में थी आहे। अल्लाह जे साम्हूं बीहे थो माण्हू, एहसान जी माना उलमा खां मालूम करियो त अल्लाह जी बंदगी माना कीअं कजे थी। तड़ तकड़ में निमाज़ पढ़ी नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में पहुतो, सलाम अर्ज़ कई। पाण जेके लफ़्ज़ बयान कयूं मुंहिंजे तवजो जे लाइ, अव्हां जे गौर करण जे लाइ लफ़्ज़ काफ़ी आहिनि।
फरमायूं इरजे फसल्ले फइन्नक लम तुसल्ले, तव्हां मोटी वञो वञी ॿीहर निमाज़ पढ़ो, इन करे जो तव्हां निमाज़ पढ़ी कारे का। हालांकि मुसलमान हो, काबतुल्लाह ॾे मोह, निमाज़ में ॿ खामियूं हुयूं जो रुकू ऐं सजदा सही कोन हुआ, तकड़ी निमाज़ हुई। नबी अलैहिस्सलाम जन अल्लाहु अकबर खां वठी अस्सलाम अलैकुम ताईं जेका निमाज़ जो जेको रुकुन आहे, इन में तिलावत बि हुई, इन में क़याम बि हो, इन में रुकू बि हो, रुकूअ जूं दुआऊं हुयूं, ॿ सजदा हा उन्हनि जूं दुआऊं हुयूं, ॿिनि सजदनि जूं दुआऊं हुयूं, तशद हो उन जूं दुआऊं हुयूं। केतिरो सारो ख़ैर भलाई जो कमु हो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन उम्मत जे माण्हुनि खे दरस ॾिनो ॿियनि इबादतुनि जियां ही निमाज़ हिकिड़ो चोटी जो अमल आहे। अवल खां वठी आख़िर ताईं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ निमाज़ अदा कंदो त धणी दर अघंदी, जेकॾहिं न त प्यास सजदा ॾियो, गोॾा घसकायो। रब जो क़ुरान ॿुधो था, आमिलतुन नासिबतुन तस्ला नारन हामिया, अमल करे करे थकी पिया, गोॾा घसी विया, सिजदनि जा निशान पेशाननि ते पइजी विया, पर जॾहिं नतीजो निकितो भड़कंदड़ दोज़ख जी बाह उन्हनि जो मुक़दर बनी, अमल जो फ़ाइदो कोन थियो। नबी अलैहिस्सलाम जन केॾा सुहिणा लफ़्ज़ फरमाया, फरमायूं कम मिन क़ाइमिन लैस लहू मिन क़यामी इल्ला सहर, केतिरा क़याम कंदड़ तहजुद गुज़ार अहिड़ा आहिनि जिन खे सवाइ ओ जागे जे ॿियो कुझु हासिल नथो थिए। व कम मिन साइमिन लैस लहू मिन सियामी इल्ला दम, केतिरा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे सवाइ उञ ऐं बुख जे कुझु पलव नथो पवे। इमाम दारमी पंहिंजे सुनन में सही सनद सां इहा हदीस मुबारका नक़िल कई आहे। अमल मौजूद आहे, पर अमल जो तरीक़ेकार नबी अलैहिस्सलाम जे उसवे हसना सां भेच नथो खाए। पाण नबी अलैहिस्सलाम जन खे 3 दफ़ा निमाज़ मोटाई, न उन कावड़ कई। अॼु असांखे जेकॾहिं थोरो केरु सम्झाए थो न, मुला छिता थिया आहियो, हिकिड़ो केरु मस्जिद में अचे कोन, ॿियो वरी अव्हां खे हीअ महिल हीअं कर हीअं कर। पैगंबर जे सम्झाइण जो अंदाज़ वरी जंहिं सम्झो पे उन जो केॾो वॾो अख़लाक़ हो। हिकु दफ़े बि उन जेका आहे ख़फ़ा जो इज़हार कोन कयो ऐं नाराज़ कोन थियो, कावड़ जो इज़हार कोन कई, मुंहं में गुंज कोन विधाई। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफ़ा मोटायो। चौथे दफ़े उन अर्ज़ कयो, अल्लाह जो कसम खणी करे अर्ज़ कयां थो, जेतिरो इल्म, जेतिरी सम्झ, जेतिरी ॼाण हुई उन मुताबिक़ मूं निमाज़ अदा कई आहे। हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजे निमाज़ में ख़ामी कहिड़ी आहे। पोइ नबी अलैहिस्सलाम जन ख़ामी ॿुधाए, दुनिया खे दरस ॾिनो, मुस्लमानो उलमा सां तालुक़ में रहो, क़ुरान हदीस जो फ़हम हासिल करे पोइ इबादत कदा करियो। रोज़ो केॾी चोटी जी इबादत आहे, अल्लाह जी शरीयत केॾो भलो अमल कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ही रमज़ान मूंखे तव्हांखे नसीब बि करे ऐं क़बूल बि करे। अहादीस मुबारका अजुर सवाब ते मुश्तमिल आहिनि। केॾो वॾो अजुर आहे, केॾो वॾो सवाब आहे, उन खे आउं ज़िक्र नथो करियां। पर मुंहिंजा दोस्त, इहो रोज़ो तॾहिं रोज़ो लिखियो वेंदो जॾहिं रोज़ो पैगंबर जी सुन्नत, पैगंबर जे फरमान, पैगंबर जे तरीक़े जे ऐन मुवाफ़िक़ हूंदो। जेकॾहिं इन रोज़े में कंहिं बि जाइ ते पैगंबर जी नाफ़रमानी, सुन्नत जी नाफ़रमानी, अल्लाह जे मोकिलियल हबीब जे उसवे हसना जी जेकॾहिं मुखालिफ़त हूंदी, इन खे रोज़ो ई कोन चइबो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में किताब सियाम में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे। वो बयान करे तो नबी अलैहिस्सलाम जन रमज़ान मुबारक जे महीने में काबतुल्लाह जे तरफ़ सफ़र रवा है। गरम तरीन ॾींहुं रमज़ान जो महीनो, उन में भी रोज़ा रखियूं। साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम रोज़ा रखिया। हरी करे गस ते खेनि मालूम थियो साहबा वीचारा ॾई वठी बीही रहिया आहिनि। एॾी वॾी गर्मी, एॾो वॾो ॾुखियो सफ़र, उठनि घोड़नि गॾनि खचरनि जो सफ़र, प्यादल सफ़र, न टहणु, उस उञ बुख शिद्दत गर्मी जी। नबी अलैहिस्सलाम जन के अल्लाह वही जे ज़रिए हुकुम फरमायो, पैगंबर अवां इहो फर्ज़ी रोज़ो खोले छॾियो, रमज़ान खां बाद कज़ा करे ॿीहर रखिजो। नबी अलैहिस्सलाम जन पानी जो थाम घुराए पंहिंजे सवारी ते पीतो, सभिनी खे हुकुम कयूं त रोज़ो खोले छॾियो। मुस्लमान रोज़ो खोलियो, कुझु पंध हलिया। हिकिड़े माण्हू खे अर्ज़ कयो त अल्लाह जे रसूल, कुझु मुस्लमान सहाबा उहे आहिनि जिन रोज़ो कोन खोलियो आहे। इन लाइ कोन खोलियो आहे, उहे चाहिनि था
या गर्मी या शिद्दत या तकलीफ़ असांजे अजुर ऐं सवाब जो सबबु बणिजे। जेतिरी तकलीफ़ वधीक ओतिरो अजुर वधीक। असां में कुव्वत आहे, हिम्मत आहे, जवान आहियूं, पंहिंजे मंज़िल ते पुॼीसीं, रोज़ो खोलींदासूं। केॾी नियत भली आहे, इरादो केॾो अज़ीम आहे। अल्लाह जी रज़ा, कुर्ब, सवाब, अजुर जी नियत आहे। उन बुख सिर ते आहे। रोज़ रमज़ान थोरी थो अचे, अले वरी कॾहिं अची दरसार हुजूं न हुजूं, इहो ज़हन रखी करे उन्हनि रोज़ो कोन खोलियो आहे। नबी अलैहिस्सलाम जहिड़ी फरमान ॿुधा न, दुनियादारनि खे सेखारींदा, उन्हनि खे घुराए मथे ते शफ़क़त जो हथ रखंदा, गल ते थपकी ॾेई शाबाश, रोज़ो तव्हांजो वाकई तव्हीं बहादुर आहियो, वाकई तव्हीं मुड़ुस माण्हू आहियो, वाकई तव्हांखे अजुर ऐं सवाब जा ढेर हासिल थिया आहिनि। पर नबी अलैहिस्सलाम जे अहिड़ो को अखर कोन ॻाल्हायो। फरमायूं उलाइकल उसातो, उलाइकल उसात। जंहिं बि मुस्लमान खे हिन वक़्तु को नाफ़रमान ॾिसणो आहे न, इहे रोज़ेदार नाफ़रमान अथव, जंहिं मुंहिंजी सुन्नत, मुंहिंजे तरीक़े जी मुखालिफ़त में रोज़ो खोलियो कोन, रोज़ो ॿाहिरि रखियो आहे। चवनि था त मंज़िल ते पुॼी रोज़ो खोलींदासूं। वॾे अदब एतिराम सां अवां जे साम्हूं अर्ज़ु करियां थो, नियत भली हुई, अमल चोटी जो हो, जमात वॾी अज़मतुनि भरी हुई, इरादो ज़बरदस्त हो। अल्लाह जी रज़ा खे साम्हूं रखी करे वेही रहिया। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु बि माण्हू जे हिकु बि अमल जी नेकी कान कई, दुनिया खे दरस ॾिनो, पैगाम ॾिनो, इहो मैसेज कन्वे कयूं दुनिया जे कुंड कुड़च ताईं। मुस्लमान जेकॾहिं तव्हीं चाहियो था अल्लाह जी रज़ा हासिल थिए, पैगंबर जी ताबेदारी, पैगंबर जे सुन्नत जी पैरवी खां सवाइ तव्हीं अल्लाह जो कुर्ब, अल्लाह जी वेझड़ाई कॾहिं बि हासिल करे कोन सघंदो। पंहिंजे मज़मून जी आख़िरी नसीहत अर्ज़ करे ऐं पंहिंजे मज़मून खे ख़तमु करियां थो। कुर्बानी केॾो चोटी जो अमल आहे। आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि जी कुर्बानी जो सूरतुल माइदा में ज़िक्र आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फरमायो, लन यनाल अल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। अल्लाह वटि तव्हांजे कुर्बानी जो न रत पहुचे थो, न गोश्त पहुचे थो, पर अल्लाह अवां जे दिलनि में जेका तक़वा, परहेज़गारी, नेकोकारी आहे न, उनखे ॾिसे थो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मन कान लहू सातुन, जंहिं बि मुस्लमान खे वुसत आहे, माली लिहाज़ खां पंहिंजे पेरनि ते बीठल आहे, अल्लाह हुनखे ख़र्च करण जे क़ाबिल बनायो आहे, फलम युज़ह, एतिरे जे हूंदे बि कुर्बानी नथो करे, हूंदो बि अथसि, सभु कुझु आहे पर कुर्बानी नथो करे, फला यक़रबन्न मुसल्लाना, पोइ उनखे घुर्जे त जंहिं ॾींहुं मुस्लमान ईदगाह में, मस्जिद में निमाज़ ईद जे लाइ अचनि, उनखे खपे त निमाज़ ते न अचे। एॾो वॾो कुर्बानी जो चोटी जो भला। इमाम इब्न माजे रहमहुल्लाह अबवाबुल अज़ाही में हसन सरद सां इहा हदीस मुबारका नक़ल कई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे मथां कुर्बानी जो हक़ रखियो आहे। नबी अलैहिस्सलाम जो उसवे हसना बि असांखे ॿुधाए थो, पाण हर साल पंहिंजे हाल हैसियतदार, कॾहिं हिकिड़ी बकरी, कॾहिं ॿ बकरियूं, कॾहिं ॿ घेटा, कॾहिं गऊं, कॾहिं हिकिड़ो उठ, कॾहिं 100 उठ कुर्बान कयूं। इहे सभु असांखे दरस ॾियनि था त दीन में कुर्बानी चोटी जो अमल लिखियो वञे थो। पर मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, कुर्बानी या ॿियो को बि अमल धणी दर तॾहिं अघंदो जॾहिं इहो अमल मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सिंधुनि जे सुन्नत जे मुवाफ़िक़ हूंदो। अल्लाह जे पैगंबर जी हिकु हदीस सही बुखारी सही मुस्लिम में बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत थियल आहे। उहो बयान करे थो, ख़तबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमल अज़हा, हिकु दफ़े जो वाक़ियो आहे। ईद उल अज़हा जो मौक़ियो हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियां असांखे निमाज़ पढ़ाई, निमाज़ खां बाद असांखे ख़ुतबो ॾिनो। पोइ ख़ुतबो ॾींदे पाण इरशाद फरमायो, मन सल्ला सलातना व नसक नुसुकना, जे असांजे निमाज़ वांगुरु निमाज़ पढ़ी ऐं असांजे कुर्बानी वांगुरु कुर्बानी कई, फ़क़द असाब नुस्क, त पोइ तहक़ीक़ उन जी कुर्बानी क़बूल आहे। जंहिं असांजे कुर्बानी निमाज़ खां अॻु कुर्बानी कई, फला नुसुक लहू, पोइ उन जी कुर्बानी कान्हे का। अबू बुरदह बिन नियार रज़ी अल्लाह ताला न, जेको बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह जो मामो हो, उहो उथी बीठो, अर्ज़ कई, या रसूल अल्लाह इन्नी नसकतु शाती क़ब्ल सलात, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हक़ीक़त हीअ आहे, मूं कुर्बानी जी जेका पठ वग़ैरह कुर्बानी जो जेको जानवर पालियो हो न, उहो निमाज़ ईद खां अॻु कुठो उनखे वढे टुके ठाहे रधे भलोड़ करे, वज़कर जीरानी ही, पाड़े जा ग़रीब मिस्कीन उञा बुखिया हा, उन्हनि में विरहाए पोइ ईद ते आयो आहियां। इरादो कहिड़ो हो?
इरादो इहो आहे सभ खां पहिरियां इन्हनि जे पेट में मुंहिंजी कुर्बानी जो गोश्त वञे त मूंखे अजर मिले। असांजूं कुर्बानियूं कहिड़ियूं आहिनि? कुर्बानी कईसूं, दरवाज़ो अंदरां बंदि, बकर कुठोसूं, बकर कुही गोश्त वढे टुके ठाहे उहो रखियोसीं फ्रिज में, खल कंहिं मदरसे वारे खे ॾेई फोलड़ियूं ॿाहिरि उछले असां कुर्बानी कई आहे। ॿुधायो ही कहिड़े क़िस्म जी कुर्बानी आहे? कुर्बानी थी आहे पाण खाओ, मिसकीन ग़रीब जेके वीचारा मुल्ह जो कॾहिं पा गोश्त वठी न सघनि उन्हनि जो हक़ आहे। लखापति हूंदे वारा दुनियादार माण्हू उन्हनि जे घर ताईं गोश्त मोकिलियो था। कुर्बानी जो मतिलबु इहो न आहे हिन माण्हू जे नियत खे ॾिसो त सभ खां पहिरियां मुंहिंजी कुर्बानी जो गोश्त इन्हनि जे पेट में वञे। महीननि जा महीना साईं गोश्त कुर्बानी जो खाए पियो। ॿुधायो ही कहिड़े क़िस्म, नालो अलाह रसूल जो, नालो कुर्बानी जो, ईद जो, ऐं गोश्त धड़ी पाण पियो खाए। अलाह जे पैगंबर जी तरबियत हेठि रहंदड़ माण्हुनि जो अमल ॾिसो, सभु गोश्त ग़रीबनि में विरहाए रधे खाराए प्यारे केॾी महिल थिया आहिनि। ही ईद जी निमाज़ थिए थी, असां केतिरा ईद ते कोन आहे साईं, निंड अची वई कोन थी सघे, ईद जी निमाज़ नसीब नथी थिए। हिननि माण्हुनि जो अमल ॾिसो। नबी अलैहिस्सलाम जिन इहे लफ़्ज़ ॿुधा, पाण जेके लफ़्ज़ फरमायूं मुंहिंजे लाइ इबरत आहे, अमां सभिनी जे लाइ नसीहत आहे। जेके बि दुनिया में मज़हब आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ दर्स आहे। पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो तिलक शातो लहमिन अज्जलहु लिअहलिही लैस मिन नुसक। ए मुंहिंजा साहबी, मुंहिंजी नसीहत ही आहे, इहा ठल्ली गोश्त वारी बकरी सॾबी, इन जो हिन कुर्बानी सां को बि तालुक कोन्हे को। तूं चाहीं तो तुंहिंजी कुर्बानी थिए, तोखे अजुर मिले न, पोइ मुंहिंजी सुन्नत कहिड़ी आहे? सभ खां पहिरियां निमाज़, निमाज़ खां बाद ख़ुतबो, ख़ुतबे खां बाद कुर्बानी। इन तरतीब सां कुर्बानी कंदे त कुर्बानी क़बूल आहे, जेकॾहिं न कंदे त कुर्बानी कान्हे। इहा गोश्त वारी बकरी आहे, ते कुर्बानी जो ठपो नथो लॻी सघे। मुंहिंजा दोस्तो, वॾे अदब एहतराम सां अर्ज़ कयां थो, हज केॾो चोटी जो अमल आहे। 9 ज़िलहज अरफात जे मैदान ते हाज़िर थियणो आहे। किथां बि कीअं बि करे सुबुह जो निकिरो, सिज लहण खां अॻे अरफात जे मैदान ते पहुतो, हज अदा थियो। पर इहो साॻियो माण्हू 8 ज़िलहज ते अरफात ते वञे, कंहिं बि मुस्लमान फ़िरके खां पोइ चवंदो हज कोन्हे। इहो साॻियो मुस्लमान 10 ज़िलहज ते अरफात जे मैदान ते राति बि रहे, ॾींहं बि रहे, सॼो ज़िलहज जो महीनो रहे न, दुनिया कान मंझि थी, तुंहिंजो हज कोन्हे। हिकिड़े ॾींहं जे इख़्तिलाफ़ जे करे बि को हुनजे हज जो क़ाइल कोन्हे। शरीयत जो अमर इहो आहे, इहा कुर्बानी कान्हे। ही दुनिया में अमल थियनि पिया, ही जेके वॾियूं वॾूं ॿधी वॾा भार कुल्हनि ते खणी पुठनि जे पोयां 6 महीना घरनि खां दूर आहिनि। निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ो, भली निमाज़ पढ़ो, असां कोन था जलियूं त निमाज़ न पढ़ो। निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, ज़कात ॾियो, हज करियो, उमरो करियो, नेकियूं सदका ख़ैरात कयो, जेका नेकी करियो, पर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सुन्नत जे मुवाफ़िक़ करियो। इहा ई दावत आहे जमात अहल हदीस जी। अल्लाह जी ज़मीन ते जेके बि मुस्लमान आहिनि, को इमाम अबू हनीफा जे दीन जी दावत ॾे, को इमाम शाफ़ी जे तरफ़ सॾे, को इमाम मालिक जूं खूबियूं बयान करे, को इमाम अहमद बिन हंबल जूं खूबियूं बयान करे वञी चए करे, अल्लाह जी हिन ज़मीन ते जमात अहल हदीस दुनिया जे साम्हूं इहो दर्स ॾे थी, इहो पैगाम आहे। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, इहे ऐं इन्हनि सां गॾु ॿिया बि जेके बि असांजे दीन जा अॻवान आहिनि, अल्लाह जूं रहमतूं हुजनि, रब उन्हनि जी क़बर ताह ते निगाह कुशादी करे असांजे अखियुनि जो ठारनि, इक़्तिदा, पेशवाई, रहनुमाई, रहबरी, क़यादत, इमामत, अॻवानी जे लाइ अल्लाह काइनात में सिर्फ़ु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। क़ुरान ऐं हदीस इहो असांजो दस्तूर, आइन ऐं शरीयत जो रूह आहे। फ़िक़्ह हनफ़ी, फ़िक़्ह मालिकी, फ़िक़्ह शाफ़ी, फ़िक़्ह हंबली, फ़िक़्ह जाफ़री, इन्हनि में भलियूं ॻाल्हियूं पाइनि, इन्हनि में गैर शरई ॻाल्हियूं पाइनि। जेका बि भली ॻाल्हि आहे क़ुरान ऐं सुन्नत जे मुवाफ़िक़ आहे, अखियुनि ते आहे। जिते बि इन्हनि अइम्मा दीन का इंसान हुअण जे नाते सहब, भुल, वेसर, ग़लती, ग़लतफ़हमी थी आहे, अल्लाह हुननि ते रहमत करे। असीं हुननि जी ॻाल्हि खे वठण जा पाबंद कोन आहियूं। इहा ई दावत जमात अहल हदीस जी दुनिया जे साम्हूं आहे। सभु मुस्लमान मर्द, मुस्लमान औरतूं, नौजवान, पढ़िया लिखिया, इहा दावत आहे असांजी। ॿुधो, यकदम में क़बूल न करियो, इनखे टेली करियो, हिकु हिकु शइ जो तहक़ीक़ सां जाइज़ो वठो था। इहो तव्हां ते पैगाम आहे। वञो क़ुरान हदीस जा खोले किताब ॾिसो त मौलवी साहिब जेका ॻाल्हि अची वई आहे या ॿी ख़ाली टका हड़ी आहे, जी न, महिनत करियो, ख़ूब महिनत करियो। इहे न थिए जो अमल बि हुजे
अमल जो तरीक़ो मफ़क़ूद अणलब हुजे, नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत न हुजे, मोहर न हुजे, इहो अमल धणी दर कॾहिं बि क़बूल कोन पवंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंदो आहे मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला ॿुधायल सेखारियल सम्झायल सभिनी ॻाल्हियुनि जी सम्झ अता फरमाए ऐं असांजे नेकिन ऐं चङाइनि खे क़बूल करे असांजी दुनिया क़बर आख़िरत मोचारी करे। वमा अलैना इल्लल बलाग।